रमज़ान महीने जी बेशक अल्लाह वधाई अज़मतया। रमज़ान महीने जी बेशक अल्लाह वधाई अज़मतया। ईमान भरे हर शख्स जले ही माह तआला नेमतया। ईमान भरे हर शख्स जले ही माह तआला नेमतया। हिन माह जहर करात में था 6 लख बरी थियन दोज़ख खां। हिन माह जहर करात में था 6 लख बरी थियन दोज़ख खां। ही रब जे तरफ़ां सांजे लए ॾिस केॾी निराली इनायत आ। ही रब जे तरफ़ां सांजे लए ॾिस केॾी निराली इनायत आ। रमज़ान महीने जी बेशक अल्लाह वधाई अज़मतया। हिन माह जे आखिरी रात में थी अल्लाह जी रहमत जोश वठे। हिन माह जे आखिरी रात में थी अल्लाह जी रहमत जोश वठे। हा 1 करोड़ 80 लख दोज़ख खां थींदी बरात आ। रमज़ान महीने जी बेशक अल्लाह वधाई अज़मतया। ईमान भरे हर शख्स जले ही माह तआला नेमतया। हर रात मुनादी थो ही चवे जैसी ताई सुबह तो सादिक थे। हर रात मुनादी थो ही चवे जैसी ताई सुबह तो सादिक थे। करने की तलाश अनेक कसद इनमें ही तो लय फरत आ। करने की तलाश अनेक कसद इनमें ही तो लय फरहत आ। रमज़ान महीने जी बेशक अल्लाह वधाई अज़मतया। ईमान भरे हर शख्स जले ही माह तआला नेमतया। ईमान भरे हर शख्स जले ही माह तआला नेमतया। इरादो कंदड़ बदकारी जो तू पंहिंजी बदीअ खां रुकजी वञ। इरादो कंदड़ बदकारी जो तू पंहिंजी बदीअ खां रुकजी वञ। वठ जाइज़ो पंहिंजो गौर करे छा गुज़री रही हालत आ। वठ जाइज़ो पंहिंजो गौर करे छा गुज़री रही ही हालत आ। रमज़ान महीने जी बेशक अल्लाह वधाई अज़मतया। ईमान भरे हर शख्स जले ही माह तआला नेमतया। को माफ़ी अॼु जे घुरण चाहे रब उनखे तो माफ़ी ॾियणु चाहे। को माफ़ी अॼु जे घुरण चाहे रब उनखे तो माफ़ी ॾियणु चाहे। तौबह जो करे को कबूल कयां रहमान जी केडी रहमत आ। तौबह जो करे को कबूल थिए
रहमान जी के दी रहमत आ रमजान महीने जी बेशक अल्लाह वधाई अजमत आ ईमान भरे हर शख्स जले ही माह ताला नेमत आ कोई आहे जे को दुआ का घुरे मकबूल खुदा दुआ के करे कोई आहे जे को दुआ का घुरे मकबूल खुदा दुआ के करे कोई साइल आहे त सवाल करे अजु न जे लाए इजाबत आ कोई साइल आहे त सवाल करे अजु न जे लाए इजाबत आ रमजान महीने जी बेशक अल्लाह वधाई अजमत आ ईमान भरे हर शख्स जले ही माह ताला नेमत आ अफजल न जे को वठे फ़ाइदो नुक़सान उनल घणो ज़ाइदो अफजल न जे को वठे फ़ाइदो नुक़सान उनल घणो ज़ाइदो बदबख्त हो कोठ वयो जो घारींदो मंझ गफ़लत आ बदबख्त हो कोठ वयो जो घारींदो मंझ गफ़लत आ रमजान महीने जी बेशक अल्लाह वधाई अजमत आ ईमान भरे हर शख्स जले ही माह ताला नेमत